बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दोस्तों, अॼु जी वीडियो जे अंदरि असां हिकु नए कोर्स जो आगाज़ कयूं था, जंहिंजे अंदरि तव्हांखे 777 वर्ड विथ सिंधी मीनिंग सेखारींदासीं। ठीकु आहे, 777 वर्ड तव्हांखे हिन कोर्स में सेखारींदासीं ऐं हिन जूं कुझु सीरियसूं यानी क्लासियूं ठाहींदासीं। ठीकु आहे, जीअं हर हिकु क्लास जे अंदरि तव्हांखे 100 वर्ड मिलंदा। ऐं ॿियूं क्लासूं ॾिसण जे लाइ तव्हां चैनल खे सब्सक्राइब करे छॾियो, जीअं बि वीडियो अपलोड थियनि त सभ खां पहिरियां तव्हां वटि नोटिफिकेशन अचे ऐं तव्हां हू वीडियो ॾिसी सघो। त अचो हिन लेसन खे स्टार्ट कयूं था, ऐं तव्हांखे गुज़ारिश आहे त तव्हां वीडियो खे कंप्लीट ॾिसो ऐं हिन वीडियो खे ॿिन्हिनि दोस्तनि ॾे बि शेयर कयो, जीअं त हू बि हिन वीडियो जो फ़ाइदो वठी सघनि ऐं हीअ वर्ड सिखी सघनि। छो त हीअ जेके वर्ड आहिनि बेसिक वर्ड आहिनि, यानी जिनखे वर्ड बिल्कुलु नथा अचनि उहे बि सिखी सघनि था, ऐं जिनखे कुझु अचनि था उहे बि सिखी सघनि था। सभ खां पहिरियां हमारे पास वर्ड अचे थो, उहो आहे वी। वी यानी असीं या असां। वी असीं या असां। यू तूं या तव्हां। यू तूं या तव्हां। ही या हू मर्द लाइ असां ही जो यूज़ कंदा आहियूं, उहे मर्द लाइ यूज़ कंदा आहियूं। ऐं शी ही या उहो उही इहे पाण औरत लाइ यूज़ कंदा आहियूं। ठीकु आहे, शी ही या उहा औरत लाइ। इट ही हू इट बेजान लाइ बि यूज़ कंदा आहिनि। दे उहे यानी जमा जे लाइ जेके परे हुजनि। ठीकु आहे, अली ही हिकु नालो आहे। आसिम इहो बि नालो आहे, आसिम। ठीकु आहे, पिक्चर तस्वीर। पिक्चर तस्वीर। वन हिकु। वन हिकु। ऑफ जो जा जूं। ऑफ जो जा जूं। इन में। इन में। ऑन ते। ऑन ते। टू वट ॾांहुं। टू वट ॾांहुं। ए या एन इन जी हिकु माना थींदी आहे। द उहो या उहे। द उहो या उहे। विथ सां। विथ सां। बियर रिछ। एलिफेंट हाथी। एलिफेंट हाथी। डियर हरण। डियर हरण। याक आने जी ज़र्दी। याक आने जी ज़र्दी। याट अमीरनि जे सफ़र लाइ ॿेड़ी। याट अमीरनि जे सफ़र लाइ ॿेड़ी। ज़िप ज़ंजीर। ज़िप ज़ंजीर। ज़ू जानवरनि जो बाग़ या चिड़ियाघर। ज़ू जानवरनि जो बाग़ या चिड़ियाघर। यूनट एको। यूनट एको। सिमाल निंढो या निंढा। सिमाल निंढो या निंढा। कैपिटल वॾो गाॾीअ जो हंधु। कैपिटल वॾो गाॾीअ जो हंधु। लेटर अखर या ख़त। लेटर अखर या ख़त। साउंड आवाज़। साउंड आवाज़। आई ऐं। आई ऐं। वैस गुलदस्तो। जग जग। वैन वैन। वैस गुलदस्तो। वेस्ट सर्ती या वास्कोट। वेस्ट सर्ती या वास्कोट। विल खूह। विल खूह। वाल भित। वाल भित। वाटरमेलन छाहीं।
वाटरमेलन छाहीं, एक्सरे बॉक्स पेती या डब्बो, रेडियो स्नेक नांग, स्टार तारो, सोप साबुण, ट्री वण, ट्रेन यानी रेलगाड़ी, टेलीफोन, अम्ब्रेला छतरी, एम्पायर, अर्न नादी, निडल सुई, ऑक्स ढगो, ऑरेंज नारंगी, ओनियन बसर, पैरोट तोतो, पेंसिल, पेन या कलम भी थी सके थो। यानी ये ॾिसो जेके ही पेन आहे इहो सिंधी में जो पेन आहे इहो इंग्लिश में भी पेन ई हूंदो आहे। क्वीन राणी, रिंग मुंडी या अंगूठी, रैबिट सहो, जीप किटिन बिल्लीअ जो बच्चो, की चाबी, किटली, लॉक तालो, लाइन शींह, लीफ पन या पत्तो, मैंगो अंब, नेस्ट अखेणो, नेट जारी। दोस्तों अॻिते वधण खां पहिरियां तव्हां असांजे चैनल खे सब्सक्राइब नाहे कयो त जल्दी चैनल खे सब्सक्राइब करे छॾियो ऐं वीडियो खे भी लाइक कयो। गिलास गेट, हैन कुक्कड़, हॉर्स घोड़ो, हैट गोल टोपी, इंकपॉट मस्किरे, आयरन इस्त्री या लोह, आइसक्रीम, जैकेट, फेस चेहरो, डॉग कुत्तो, ड्रम ढोल, ईगल बाज, एग अंडो या आनो, आई अख, फिश मच्छी, फैन पखो, सनफ्लावर सूरजमुखी, बटरफ्लाई पोपट, गोट बकरी, टीचर उस्ताद, स्टूडेंट शागिर्द, एप्पल सूफ, एंट माकोड़े, एरोप्लेन हवाई जहाज,
एरोप्लेन हवाई जहाज़, बुक किताब, बुक किताब, बलून फूकणो, बलून फूकणो, कार कार, कैट बिल्ली, कैट बिल्ली, डॉल गुड्डी, डॉल गुड्डी। तो दोस्तों अॼु जी वीडियो में एतिरा ई वर्ड। ऐं दोस्तों तव्हां चैनल खे अञा सब्सक्राइब न है कयो त जल्दी सां चैनल खे सब्सक्राइब करे छॾियो। तो अॼु जी वीडियो में इतना ही ॾिसण जे लाइ शुक्रिया। थैंक्स फॉर वॉचिंग।